रेन एमरजेंसी जे पेश नज़र ज़िले घोटकी में एंटी मलेरिया, एंटी डायरिया ऐं बुखार खे घटि कंदड़ दवाउनि जी अतरादू खोट। ज़ख़ीरो या ब्लैक मार्केटिंग कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो। नोटिफिकेशन जारी। तफ़सीलन मूजिब डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला हिक नोटिफिकेशन जारी कंदे रेन एमरजेंसी जे पेश नज़र एंटी मलेरिया, एंटी डायरिया समेत बुखार खे घटि कंदड़ दवाउनि जी अतरादू खोट या ज़ख़ीरो कंदड़ मेडिकल तोड़े फार्मेसी स्टोरनि ख़िलाफ़ प्राइस कंट्रोल एंड प्रिवेंशन ऑफ प्रोफेटरिंग एंड होर्डिंग एक्ट 2005 ऐं सिंध एपिडेमिक एक्ट 2014 तहत कार्रवाई जूं हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि। डिप्टी कमिश्नर पारां समूरनि असिस्टेंट कमिश्नर्स खे पिणु हिदायत कई वई आहे त हू पंहिंजे तालुके जे फार्मेसीज़ ऐं मेडिकल स्टोरनि जी ऑडिट कनि ऐं खेनि पाबंद बणाइनि त ॼाणायल ज़रूरी दवाऊं ख़रीदारनि खे मुक़रर थियल अघनि ते फ़राहम कयूं वञनि। ॿी सूरत में सननि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी।